जय झूलेलाल। चुनाव जीतण वारे असांजे भाइर ऐं भेनरुनि खे लख लख वाधायूं त छत्तीसगढ़ राज्य में दिसंबर माह में नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत जा नगरीय निकाय चुनाव थिया, जंहिंमें वॾी संख्या में सिंधी समाज जे माण्हुनि लोकतंत्र जे हिन पर्व में पंहिंजो मताधिकार जो उपयोग करे पंहिंजो कर्तव्य पालन कयो आहे ऐं चुनाव लड़ी करे कई समाज जा असांजा भाइर भेनरियूं ऐं युवा चुनाव जीतिया बि आहिनि। कोई कांग्रेस मां जीतियो आहे, कोई भाजपा मां जीतियो आहे, कोई निर्दलीय जीतियो आहे। त अचो ॾिसूं केरु कहिड़े शहर मां चुनाव जीतियो आहे। सभिनी खां पहले ॻाल्हायूं था छत्तीसगढ़ जी राजधानी रायपुर मां। हिते समाज जा उम्मीदवार अजीत कुकरेजा चुनाव जीतिया आहिनि। हिन खां पोइ ईंदा आहिनि न्यायधानी बिलासपुर मां अशोक विधानी, मोती गंगवानी, सीमा दुसेजा, धर्मनगरी झूलेलाल नगर चक्कर भाटा मां विजय वर्मा, मयूरी जोतवानी, भावना खत्री, अनिल वलेचा, अजय नथानी, बिल्हा मां नानक राम रेलवानी, मुंगेलीअ मां जितेंद्र देवड़ा, भाटापारा मां राजेश छाबड़िया, सुशील सबनानी, मुकेश सोनी, धमतरीअ मां रुपेश राजपूत, नरेंद्र रोहरा, विजय मोटवानी, राजिम मां धनराज मध्यानी, भानु प्रतापपुर मां पंकज वाधवानी, दुर्ग मां नरेश तेजवानी, राजकुमार, तिल्दा मां विकास कोटवानी, विकास सुखवानी ऐं कई जॻहुनि मां समाज जा उम्मीदवार चुनाव जीतिया आहिनि। उन्हनि सभिनी खे सिंधु संगम माचिस मीडिया चैनल जी तरफ़ां ॾाढियूं शुभकामनाऊं, वाधायूं। आशा आहे त उहे पंहिंजे शहर, पंहिंजे वार्ड में पंहिंजे समाज जो नालो गर्व सां ऊचो कंदा। जय झूलेलाल।